हेलो हेलो गजी पड़ी अचो बारो दोस्ती गजी धन्यवाद अचो अचो प्यारा भारो गजी पड़ी अचो सब धन्यवाद प्यारा भारो दोस्तों अचो गजी पड़ी अचो सब धन्यवाद ईद मुबारक कुछ आयो बाबा कुछ आयो साईं बियो खैर आ खुश आयो बाबा खैर साईं ईद पड़ेव खुश आयो यार वो असद पंहिंजो नज़र नथो अचे वो निमाज़ ते त हुयो न बिल्कुल हाणे हले अचो त पोइ हुनखे ॾिसूं हली बाबा ईद मिलणी आहे हा मिलण ईद मिलण फर्ज़ आहे बाबा हलो अचो बाबा अचो त हुन सां मिलूं हली ईद जो ॾियारो बहितरीन भाई सुनत नबी बि आहे ईद बि सही वॾो मज़ो आहे ईद ते हर शइ खाइण जो ई पुट मज़ो आहे हा खाधो नंढो गोश्त खाधो वॾो गोश्त खाधो मज़ो ई यार अब तू गोश्त खाधो बिल्कुल हाँ अरे खबर पई अथव अरे माण्हू गुमा पंहिंजो ॾिसे ई नथा ॻणियो बि नथा अरे टे त पोइ टे न आहियूं न ॿऊं हाणे हे ॾिस हेॾे आहे हे हिकु हे ॿ टियों काॾे वियो अरे पुलिस बददी मोचड़ा आना दीवड़ी पी मां चव हलो बी दादा वरी में मां भी गने लगा हां ये हिक हां ये ब हां टियों गुम थी हो न के बाऊ अरे केड़ो जवाब ॾींदा ने गोठ वारन के त मुर्स गुम करे चरियो आ अब तू गणी चाचा हे दे हां ये हिक हां ये ब ओ मुर्स दा गुम थियो न अब वे हाणे यो जवाब ॾींदा थे की उन जे घर सां त मुर्स गुम करे छॾियो आहे हिन जो मथो छाजे ख़राब आहे निमाज़ पढ़ियऊं मथां यको गॾु हुया हिनखे थियो छा छा ते रोज़ ॾाढो कयूं वेठा ईद बि मिलान पुछान अलाए छा मसलो आहे भाऊ छा मसलो आहे छा ते रोज़ आहे वेठा केरु त आहे हा यार असां त मुड़ुस गुम थी वियो आहे कहिड़ी रीतियूं ने पुट माण्हू गायब थी वियो आहे तूं वरी ईद मुबारक थो ॾे मसलो इहो आहे त ईद निमाज़ पढ़ण निकितासीं टे ॼणा ठीकु आहे हाणे हुन टिनी मां थी वियासीं ॿ उते तोसां गॾु निमाज़ पढ़ी तूं बि हुए हे बि छोरा हुया हाणे टियों मुड़ुस गायब थी वियो आहे असां बाबा मूंखे पैसा घणा ॾींदव जे तव्हांखे मां माण्हू ॻोल्हे ॾियां मां हेॾी महिनत कंदुमि ज़ाहिरी ॻाल्हि आहे दिमाग़ विड़ाईंदुमि हिकु हा हा अरे ये असां टे त आहियूं पूरा हाणे पैसा जो हलूं हींअर शुकुर कयो कढूं बची वियासीं बाबा बची वियासीं सिर बचो बाबा सिर वॾो टेंशन परे कयो मां सॼो ॾींहुं बाबा तुंहिंजी महिरबानी तुंहिंजी महिर हलो छोरा हलो त मां तव्हां घर पुॼाया गुम थी था वञूं अहिड़ा बेवकूफ़ माण्हू दुनिया में पिया आहिनि साईं अहिड़ा माण्हू हुजनि त पोइ असां कमायूं जो घर वेही खाऊं बसि ॾिस माल मिली वियो न 600 फ्री फंड में